ऐं दोस्तों हमरा कई बी शादी अगूणे घर में को बचड़ो हुजेस ऐं बी जेका शादी कई उन शादी जेका बी कई त तमाम माई हराड़ी हुजे माई का हराड़ी इन शादी करे टे गाल बुध में शादी कई है बचड़े जे सुखला छाजे करे जे पानी पिया वहन टकूं पियो हलन ऐं फूसकियूं पियो हलन मुझे बचड़ो चिपजी न पड़े अरे चरियो तो कोने सत कोने तुझे नाले ता कन्ये त कने धारी त करे ने तुझे बचड़े ने दुख दिनस अरे मु त अल्लाह का वे दिया घुरिया पे तो समझी शादी थे इने जे करे चरिया तो इने गाल ता लही वने आखर बटे ॾियारा गुजरिया त हिन को जमींदारी कम थी पियो जमींदारी कम थी अची वञा पियो ॿाहिरि नंढड़े जी पार त थी अरे चरिया यार त ॻाल्हि अल्लाह जे अलाए और नमूने तो करिया ही जे रवानो थी वियो ॾेई त कुदरत मुझे साईं जी हिमाई छा करे जे पाणी अब बिला खणी ठका जी कई घेड़ ते जे आयो त आशका ॿियो परलारो लिया उते तंहिंजी नज़र पई न मटे आयो न वियो हा हेॾी मटे अचे बस अलाई सुनो तो शाबस हुजन कल में जो ये गने शादी थी तो वडी गाल करे तो शाबस हुजन मर्द तो लोड़े का बार खंग करे गाला बता हाणे मुंह चो अला जे खबर कने शादी थी तो सारो जरी चई भले पर हाणे तू मटे जी कल भी तू कोन आयो कल भी मुजा तो लाने किरियो कमान में गर्मी में का थे आओ मु डिठो अलाई सुनो मेरी गंदी कांबो बदो तो का पे खबर हां नाना जी ने वापस वेई चली जी भले पर हाणे तो वारो कर चिना घर केरी कोन तू अच चलती हलां थी घर मुझे मुड़स आहे कोन घर तू अच जी ॾेई माण्हू ऐं कोन्हे नंढड़ो हिकिड़ो जेके अहिड़ो लेखो ॾींदुसि बि त ठहियो जो जी ठहे त पोइ आउं बि अचां थो आ पलनि जो आहिनि ॿटारियूं बि आउं छा पियो अचां पियो अब हिन आशिक जे लाइ महिमानी जी तयारु कई महिमानी अहिड़ी तयारु अहिड़ी कई जे 3 शयुनि जो दम वॾो आहे इंसान में शीदी जो दम थी वॾो हर वरी शीदी कोन मरंदो टाली कमा जी भरतू थिले किरे त मरे भले न त शीदी कोन मरंदो ऐं मच्छी में मुंडी मच्छी जेका थी तंहिंजो दम वॾो आहे छो त 12 खां वठी शाम जो 5 बजे ताईं मार्केट में बालू पई हणंदी ॿी मच्छी मरियो वञी मुंडी देर सां मरंदी आहे ऐं उन खां बाद तव्हां कहिड़ो ई तयारु कंदा आहिनि 5-10 मिंटनि खां ठरियो वञे हलियो कणिक जो ॾारो कतई कोन थो ठरियो 12 खां वठी अॻी ताईं पियो न ठरंदो हुयो गरम ई गरम बीठो हूंदो आशिक जे लाइ महिमानी तयारु कई आशिक फाको जी कयो मानी वधियूं नंढड़े ठो त पापा घर आहे कोन बाओ धारियो हले को आयो आहे वीचारो वेठो छिरक में त हिन मानी वेही खाधी त हाणे चयो हलिया हिकिड़ी शर्त रखूं कहिड़ी जी जेको फूको ॾेई खाईंदो उनखे हंध जी मार ॾिबी या हलिया लॻी त नंढड़े ठो त मार बना मासी त कंदा रहो मूं में हाल आहे कोन को हाणे आऊं छा करियां सोन नंढड़े जो हथ सड़े फूको न ॾे हंध सां हथ उगियो छॾे बाक़ी फूको ॾेई न उन डप खां त मासी खे त खटाण खणी आयो त छा करे ठका जो फूको कराई आशिक अकल खे अची ॾिस इंसान जी ज़बान हिकिड़ी आहे इन चरियो त कोन्हे ॻाल्हि विसरी अलाई सुहिणे खां वञ हाणे बर्फ़ त कान्हे गरियो थी वञे ठका ॿियो फूको थियो ठका जो ॿियो फूको त आशिक पाटोड़ो हिकिड़े पासे करे ॿेड़ी पार अब ॿेड़ी पार हीअ चाल वेठा वीचारा कचहरी ते नंढड़े चाको जो अंत छॾे मानी छॾे घर जी चोटी ते वेही रहियो 15-20 मिंट गुज़रिया त घर खे कड़ो न पियो माई मुड़ुस बची वियो ऐं केरु आहे जी दरवाज़ो खोल तेसी आशिक जूं अखियूं छिकिजी आशिक जूं अखियूं ॿेड़ियूं छिकणी लोहे में चिन वेठो हुजे न हित थी पियो ऐं केरु आहे ऐं बाहि लॻणी त मां चइबो आउं केॾां वञा ऐं खोड़ा फुरंदो माराईंदो तूं पाण बि वठी छो मारे मूंखां जो पाण अरे घोड़ा अची माठ त करे घोड़ न फुरंदा केॾां वञा ॿार घटी ते बीठो ॻाल्हा बंदो त कमेड़ा कंदो ॿिन्ही खे वरी यादि त खणणी ऐं पोइ मूंखे त कहिड़ो पासे कर त हिनखे कंध मां झले गुंद ई पियो बंदि करे नंढड़े बि ॾिठो मथां हा मां इहो दरवाज़ो खोलण मां अची मुड़ुसि वेठो चढ़े ॻाल्हि ॿुध अॼु मूं रुई संभाली आहे तोखे हले मानी वणंदी अलाए कान वणंदी मूं त हिकिड़ो मिठो ॾारो कणिक जो ठाहे अलाई सणे जी यार रोज़ी आहे छो कोन्हे अब भाई वेठा वधे हाणे कोसो त इहो त ठरे ई न हिन छा कयो जो फूको जो ॾिनई त नंढड़ो भर में वेठो ते अकली पापा बाबा फूको न ॾे फूको न ॾे बाओ हंध जी मार ॾींदो गुंद में वेठो आयो त हुन मथां ॾिठो पए न अब वरी थी पहले अशरा पियो घर ॼाण तूं ॼाण हींअर पाणे त घर खे करो ॾिनो पियो ॾिस हाणे लाराए पई नंढड़े जी ॻाल्हि बदिलाए पई तॾहिं बि मुंहिंजे नंढड़े ॾिसी आदत कल में जो तोड़े ऐं ईअं कंदे त कल इहो तूं ॼाण तुंहिंजो घर ॼाण हींअर बि ॾिसो हालत नंढड़े तुंहिंजे जी अपन न वेंदो वञ ॿार बाबा कन में था ऐं लाए लाए लहंदो ऐं केॾा कोन न त पोइ न वेंदो वञ केॾा ॿार त वरी ठका ॿियो फूको करायो ए पापा बाबा फूको न ॾे माइट जहिड़ी शइ
बाबा फूको ना दे कल में जो थो फूको ना दे इन्हें फूके ना माथी के टे दफा अंदर जी मारनी है तो गुंदे में उठवाए तो सही अब एक अमीर उठरांदोस उन्हें अमीर रहन का पोए मुझे गाना चारा फुकरा मानू संगति साथी पर उन्हीं गाना ने जो को मुझे उन्हें अमीर के तंग कयो एड़ो के खे कौन तंग कयो हुता हुता फेयो जो फाको कनुते महीने में 3 चक्कर 4 चक्कर जो कनुते मुंह दिल के चो मुझे बेली ही जा मुझे हिता कढाने जे पोया पे आहिन जाले केड़ी बला बे पासे मी मुल्क बोड़े छडियो है यो ता ना फिरो मुझे यार वट मोट जो फाको कन मुझे अमीर मुखे चो मुखे जी न तू गाल बुध इन्नी तुझे गायन मां फासी वे आने मुझे बार फुकरा बेचारी इंडिया लड़ी जे मानू हुंदो है आखर पण हुंदो छाण हुंदी तो ने मानू लड़ी वेंदो है जेने त भला कोन वेंदो है एड़े ख्याल ता उनी वेठो है गायन ते जे करे जराइंदा आहिन पर पिने जी तंग कयो मुझे भला पिने तो कहीं करणो जे तो भाव एकड़े दी कर देई सलाह कर तो पो मथो वठे छयूं जी भले पर हाणे इनी तार मुखे बचाए नी गायन कुदरत मुझे साईं जी वो चाकर जे एकड़े दी वरी ओचता जी लथाई अची जे लथा उते त वरी पोइ हेरियाणो रसून सां लॻियूं पियूं मूंखे जी कीअं करियूं मुंहिंजे हाणे सुबुह ॾींहं ते सलाह पाण सुठी कंदासीं कुदरत में साईं जी ॾींहुं थींदो वञे ऐं मूंखे अकल कयूं जी ॻाल्हि ॿुधई हिन सुबुह ॾींहुं थींदो असांखे चांहि पाणी खां निरन पाणी को कराए ऐं वेठो आहियूं भेण ॻाइण अमीर वेठो आहियूं लहे करे वेठो आहियूं असां यार त ॾाढो सवलो वेठो आहियूं बसि यार उस्ताद छा कयूं रुलण में घणेई धका खाधासीं इज़त न आहे मुझे वञे लाइ चांहि नेर न पगो पोइ मानी मानी खायो पोइ पिया वञूं हा न ईअं कर न ईअं कर पोइ असीं वेठा आहियूं बसि मुंहिंजो पोइ ठीकु आहे ऐं सिधो अमीर वटि मुंहिंजे साईं 50 रुपया खपे ऐं गाॾी खपे ड्राइवर ॾे मूंखे कढ बसि इन ॻाइण मां तोखे जान छॾायां थो हाणे थी 50 रुपया खयमि उहा गाॾी खयमि सिधो शहर मुंहिंजा मूं छा कयो मार्शल थाधल हुजे भंग घुंजनि वारी अधु पाव वञो त उहा वठां अधु पाव वठी हिकिड़ी बोतल वरितमि शराब जी हाणे उहा खणी लिकाए वठी आहे त ऐं आयसि जेॾी महिल उते पहुची अचे मुंहिंजो कुकर कोई वेठ कुकर जो कुठल ॾिठो ॻाइण न त हा संगत ई आहे अथई ॾिस मूं चयोसि था ऐं चरिया त कोन थी ऐं अमीर वटि वेठा आहियूं ईअं कोन्हे को हाणे कुझु साईं इहो लतीफ़ो जेको तव्हांखे ॿुधायूं पिया पेश था कयूं इन जी असां ते फरमाइश आहे मिठूड़ो पकवाज़ी बदीन जो उन जी फरमाइश असां ते आहे इहो पेश कया करियूं तव्हांखे त हाणे छा कयो उहो कुकर कोई ठाहे तयारु करे मूं पहुची के जो मुंहिंजो तूं मानियूं तयारु कर हिन जी मानी तयारु कई मूं छा कयो मार्शल जेका थाधल दपा पई भंगियो उन में पी शराब जी बोतल में दाग पचाए जानी करे वो मानी खे ठाहे रखियो फुल्का तयारु थिया ट्रे में ढके ठाहे खणी जी खाराए मान खाधऊं त सही पर हाणे बोतल शराब जी दपा भंग मार्शल छिती त आख़िर केॾां त नशो वञे उहो बि अब अची अधु कलाक खनि गुज़रियो ऐं अची थिड़िया आई हाल ॿुधाई चोरा मानी में को हिसाब तो कोन करे छॾियो आहे मान हुकंदी वञे मूं चयो साधु ठीकु आहे मानी मानी खोए ख़ुशि थिया ठाहे ॾाढा तयारु आहियूं नीड़ी हुकंदी वञे छा करियूं मूं चयो सभु कुझु थी वियो चांहि में पहिरियों ठका मथां वरी कटिंग चांहि भरे जिन खे पहिरियों प्यारे खाराए मुंहिंजो साधु हाणे हलो ही जे ही जा रवाना वरी कई पको वरितऊं पको वठी ऐं जे रवाना थिया चवंदा मुंहिंजा असीं वेंदासीं इशारा हाली हलो ही त विया पर मूं अमरा खे चयो अमीर मुंहिंजे अमीर ॻाल्हि ॿुधई ही जेके वञनि पिया त नशे में ॿुॾा वञनि ख़बर छा थिए ऐं हाणे हिन खे संभाल तूं पाण हल त ईअं पोइ हलूं ही भला हलो हाणे असीं वञूं पिया ईअं पोयां गाॾी खणियो जीप खे खणियो अचूं ही त जंहिंमहिल पके ते चढ़िया निड़ी थुकंदी वञे मिड़ी कोई हिसाब त कोन थी वियो अहिड़ो कीअं कंदो पंहिंजो खाइणो आहे जी भले पर ख़बर कान्हे ऐं सम्झां थो त चप सुकी विया खिड़के ई न थी हाणे ॿुधाए त हिकिड़े जेको कुल्हे मां पकवास किरी पई त पकवास फाको जो पके ते बम ऐं टपनी जी फरे ठोड पई अचे तेसी ॿे अकल कई ठोड कान्हे पकवास किरी पई पकवास खुले मां वई हली हाणे खणी त असांजी बि जीप जी गॾी नी अची खयोसीं खणी अची शहर जे तंग ते लाथो तूं मूंखे अची हाणे तिलाए छॾियूं मुंहिंजा साईं तिलाए छॾियूं ईअं चवंदा हाणे अमीर ॻाइणा खणियो हुते उनखे उते लाहे छॾियो त अची पिया शहर में जो अची पिया त जिते कपिड़ा नंगण वारा वेठा हूंदा आहिनि खटी कूं टूणियूं रखियो हुयसि आई हिन चयो अची ॻाल्हि ॿुधई छो आहे ठोरो खायूं
हाणे सिधा उन वटि आया त हू कपिड़ो रंगण वारा हुजनि, हिन कुंटियूं ढोनो तेज बि रहिया। ठौरो आहे ठौरो, खमीस रंगाणी है न, ठौरो ठौरो पटका रंगावणा है। मुझे ही कौन था धंधो था करे ठाहियो छा, कोन समझंदा अॻिते हलो। वरी जे अॻिते आया त गेंटियूं पियण में पाननि जा पन पुसिया पिया आहिनि, त हिन जे लेखे मथां हिते दौरो मिले नशे जी खयो। यार ठौरो आहे ठौरो, बीड़ी लेनी है क्या? अरे मुंहिंजो छो ई मुंहिंजो कोन था हलाए, खी था दुकानदारियूं हलायो। ठौरो ठौरो सोपारी लेनी है, हा रो तई हो रवाना थिया त वञी होटल ते वञी किरिया त साथ कुलनि में जुतियुनि सुधा खटनि ते पिया हुआ। असीं ॾींहं पोयां हरे हरे पे वियासीं, अचूं त जहिड़ी रेल चिपे वई हुजे न हिनखे, असां धरियोसीं मुंहिंजो साॼो ख़बर ही फरे थी वञूं असां खां, दुश्मनी कई अथई, तोखे फदाइबो छॾिबो कोन को, फोचड़ा खाईंदे हरे थी असां खां हींअर। बाबा मुंहिंजो हिनखे छॾे ॾियण भले पिया हुजनि, होटल वारे खे चवनि मुंहिंजो हिनजी पार त हिनखे ॿाहिरि न छॾिजई, हमरा ठीक कोन अथई, छने जो उजागे जा मारियल सफ़ा अहिड़ा जो बसि। पाकिस्तान थई जॾहिं महाजर पंहिंजे मुल्क में आया, नवां नवां आया वीचारा, जिन जी का ॿोली कोन सम्झूं, सिंध जा माण्हू वीचारा ॿोली न सम्झनि, नवां नवां आया, अची किलीमन ते ज़मीनूं खयूं, त पुरते हिकिड़ो को रहिजी वियो हुजे सो ताईं रवानो थियो, उहो पंहिंजी जे मिलण जे लाइ अची त सिंध में निकितो। सिंधी माण्हू वीचारा ॿोली न सम्झनि, नवां आया त छिरकनि पिया उन जी ॿोलियुनि खां। हिते आयो त पाण संदर मुल्क में सब्जियूं ऐं इहे बलाऊं खाइनि, हिन चांहि ते अचण खां पोइ मच्छनि जा बोड़ वठी काॾे ॻाढ़नि चांवरनि जूं मानियूं, त हिन चयो त हाणे का सवारी मिले। हाणे सवारी पुछा कंदो अचे त जंहिंखां खणी पुछियो पई जी और ॻाल्हि सुन, कोई सवारी मिलेगी? ॻाल्हियूं जा नहीं जी नहीं, सवारी मिलेगी इधर। कर हाणे अञा अॻिते अचे पियो त ॿियो हिकिड़ो विच में कॾहिं वरी उन खां पुछई, चाचा जी इथे कोई सवारी मिलेगी? त उहो अॻूणे खां पुछे अकल खे चवे इहो गारियूं ॾींदो अचे गारियूं। जी भाई जी मैं पूछता हूँ सवारी किथे मिलेगी? हाँ हाँ हलिया। उहो कुझु मिड़ी अंधी मंडी ॿोली ॼाणंदो सो वठी अची हिनखे छॾियईं काजा जी कप सां। असांजे मुल्क में अॻे उठ हूंदा, घणा सवारियूं थोरियूं हूंदियूं, हिकु टाइम बस हुई सां छुटी रही हाणे उठ वेठा हुजनि, हिनखे वठी उते छॾियईं की भई हितां सवारी मिलंदई। हू जो उते जेॾी महिल आयो त जो उठ जो धणी जेको वेठो, कननि खां ॻरो, नक खां घुणो, अलाह जी गोड़ बि कोन धणी ॿुधियो। सभु उठ खजी हलिया, बाक़ी हिकिड़ो उठ रहियो त हलण जो तमामु ॾुखियो। हिन वटि ठकाजी हुन कयो, सूट बूट टोप पिया हुजनि, बटजी अची मथां बीहियो। ओ चाचा जी सलाम अलैकुम। चाचो सम्झे कुझु ई कोन न, वरी ॿिए दफ़ा चई, ओ चाचा जी सलाम अलैकुम। छा थो चवे? मैं जी सलाम अलैकुम। हाँ वालेकुम सलाम, हुक्म। चाचा जी सवारी मिलेगी? हाँ वे जाम। हिन जे लेके नयूं ज़मीनूं खंदो ॿिज वठंदा वतन, ही वेठो वञी रत जो बुक भरिया ॾिनी। हाँ ही ॿिज आहे ॾिस। ओ नहीं जी मैं कहतासी सवारी मिलेगी? वठे तो भोग दो करे। नहीं नहीं जी सवारी। ॿियो हिकिड़ो सम्झ लाइ कयो, अंधी मंडी ॿोली ॼाणंदो, तंहिं चाचा ई चयो तो का सवारी हुजे त ॾे। हाँ हाँ वे। इहो त उठ काहे आयो, उठ काहे पलाणे गाशा बाशा रखी उठ त जानी थी। ऐं जिन में उठ त हिनखे खई ते मां जेको ॼाणंदो ॿोली कुझु थोरी घणी, उन हिनखे चयो चाचा हीअ अथई विलायती माण्हू, विलायती माण्हू त इहो ख़्यालु रखजांइ। अलाह जे जाइ थी न ही तमामु विलायती माण्हू थी उबते पासे था थिड़नि। अरे इहे अबा नंढड़ो कोन आहियां। अबा हिन छा कयो जो वठी उठ ते खईं, उठ हलण जो ॾुखियो, वठी उठ खे खईं त इहे रवाना थिया। जन रवाना थिया थी ॿाहिराड़ी में धरिया हो, हाणे चांवरनि जूं मानियूं, मच्छनि जा बोड़, होॾां हुन जूं सब्जियूं कातल, वठी उठ ते लुॾियो, हिनखे टोरे ॾिनी खुंड, टोरे जे ॾिनी खुंड। हाँ इनके टोरे खुंडी ने अकल खाई। अरे चाचा, अरे चाचा, अरे चाचा, ए चाचो जमे उठ को जरा नीचे करो।
क्या है? उठ को जरा नीचे करो। आए क्या? जरा उठ को नीचे करो। हाँ अरे हूँ सचो है बराबर। नहीं बंज भेजा ये बराबर हूँ सचो पटो सीखी ना बंज भेजा बंज। अरे काका अरे काका ये जन 100 रुपया दे तो पटो सीखने कोई नहीं मगर खड़ा जो नहीं। बैठे डरना। अरे काका तुम्हारा खाना खराब हो गया नंगी कत्ता बता भरे सुनी करे खड़े। अरे काका तुम्हारा खाना खराब हुई खानो खराब जो पीड़े जो। अब अच्छा जामान उड़ती उठने वे आ रहे हैं तो कुआड़ी खड़ी भाई ये जले ने कुआड़ी नहीं है गूं है जो तंग वही का नहीं जल्द कर बाहर उड़े टेक नहीं ना कत्ता बगे तो तिरकियो गूं में मेरी सिंह। अरे यहाँ क्यों दे दादा मैं तुम्हारे को बोला नहीं उसको नीचे करो नीचे करो वही उठ बैठे तो भी उसी भैया मार जो तो वही ची हुंदी है सबको पंहिंजो खुशी ते विंदा कंदा आहिनि। माई वीचारी का माइटन वेही जो खुशी ते ॿियारा के ॿ टे के लगी विया माइटन कोन छॾियो। माई जे मुड़ुस रो पे ना एतिरा ॾींहं वञी लॻा अलाह जे ख़बर करे छा थियो छा कोन थियो। तो हिन छा कयो बनी दे बनी था चक्कर हणी गॾा ॾिसे बनी में पई हले एंट्रो त चङो ख़ैर ख़ुदा जे पारां हुजेसि ख़ैर गॾा आहिनि काई त गॾा जो धणी टोड़ी आहे चए भली काका गॾा केॾा काए वञी ठाहे गॾा खाए वञे त पोइ भेल भले करे न भेल ने टेम को भाई माण्हू जो खाइबो कोन ॾींदुसि गॾा भली काका ॿधां ते न तोखां सवाई ॿधजी वेंदी हाणे हू गॾा ॾे की करे गॾा आई पंहिंजो काए पर घणेई मिठूं बीठियूं कयूं पर गॾा आई काए जी 2 वारा करे थले ते हिन मोल हितो को पटो छिकियो पटो पे छिकी तेसि माई पजी फाको कयो ऐं ओचिती नज़र माई जी पजी आए बाहे लॻणई ऐं अलाह के को नांग खणी छा न करे छा रो करे भोग रो करे मजा रो करे ऐं भोग रो करे अरे रब करे को कुर्दे सूर कुने बच्चो सजो पियो हुजे तो मैं पंजनी में सबर कोन दे बस शिकारी थी का तुझे घर में वे आऊं तो इंसान तुझे तदे दे न मरी चढ़ जी भले गाल जा जुठी ये खताऊं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं छॾ घर न फिट अशराफ जे मुंहिंजो पीछो छॾ माई कावड़ जी माइट न जी 2-3 ॾियारा गुज़रिया 2-3 ॾियारा जे गुज़रिया एंट्रो त मां फसा हाणे न कयो फैल थियो कुदरत मुंहिंजे साईं जी ने चाहे कयो जे छनो हिकिड़ो बरो सबरो ठाहे दरवाजा ठाहे छॾी छॾे की बदे को भत जो लाए पटके वर जेकी पाणे में त घुराए भत लाए खारायूं खाराए जी मां तंग कई जे बेलिया मां कसम आहे फलाणे पीर जो ऐं मां सच ॻाल्हाइजो कूड़ न ॻाल्हाइजो चई हाओ दा वाजो ॻाल्हाईंदासूं चई जवाब हक़ जो ॾिजो चई हाओ चई जंहिं पंहिंजी ज़िंदगी में गॾा जो पटो छिकियो हुजे सो वञे हिन दरवाज़े में जीअं न छिकियो हुजे सो वञे हिन दरवाज़े में हाणे सिखत जो घर कंहिं कोन इहो कयो अब कुदरत मुंहिंजे साईं जी अची हुन गॾा वारे दरवाज़े में अची मटिया त मां इहो पे पुणे गॾा वारे दरवाज़े में अब सब मटे अची त घर ते फिटाई जंहिंजो ॼण ई सो इन दरवाज़े में वञे कुझु ध्यानु कर कान वेंदुसि सब मटे आया त बाक़ी रहियो मौलवी साहब सुभान रब्बिल अज़ीम सुभान अल्लाह जी मौलवी साहब ॾे ख़बर तूं वेही रहे जी बाबा आउं रुगो इन सोच में वेठो आहियां त हाणे टियों दरवाज़ो आहे कोन को जी छो जी बस टियों दरवाज़ो आहे कोन इन जे करे वेठो आहियां त हुनी त छिकियो आहे न मातियुनि कढाइण जा पटा पर मूं मुर्गी नर कढाए जो पटो छिकियो थोड़ो को मोह पियो हुजे गस ते 2-3 ॾियारा गुज़रिया गिझनि जा कम कहिड़ा हुजनि जे किड़ाक ठा लॻी पई हुजे हा त बरोच को कहिड़ो हुजे बशल सो को गसो थियो आयो पे सो जे गसो थियो आयो पे त चिकड़ ते चढ़ी पी रहियो ॾिसी अॻु भलो दे मुंहिंजा मौला हिकिड़ा रंग बदली कोनी दिया गिचा ढोल दे मुंहिंजा मौला खणी धिके धूमे खलाई अॼु बलोचदा लिखिया था लेकी तुंहिंजा करी त हई हई हिन छा कयो वो आसा पासा वठी लिकी जे पी रहियो वठी लू कई त चङियूं भलियूं की उॾामी रवानी थियूं बीमार का पई तंहिंखे निपुड़ विधी हाणे ते बगल में हल मुंहिंजा साईं हाणे बगल में जाम की हेतिरी नरी जहिड़ी ॿार हुजे मथे जंहिंजी ही कार पुंदी वञे ॾिसी अॻु त भलो चरी त अञा लोॾा ॻाल्हि ॿुधी चरी हिकिड़ा पाड़े विच अपने परायदा दब करी बाक़ी बलोच अलोला वेठी करी अलोला आखिस बलोच ॻाल्हि ॿुध सोच दिमाग़ कम खे न रुॻाई में न थी वे ए जिन हवे ताणे चई हलंदई वराड़े थी सण
मतां वरहाड़े विच धक लॻ वञे दिलि विच ॻाल्हि रही वञे ॿियो दिलि जी उमेद कर पूरी पिछे वञा कदमां तूं क़ुर्बान थिया वञे तो ॼार जी छां थधी ॾिसी उते वेही हथ पेर संभाली वरी हथ पेर संभाली पिछे जी त अलाह ॼाण चढ़ाई उहो ही लांगन मां अथई अल्लाह हल भैया क़िस्मत हींअर घोड़ा इन्हा दे वरहाड़े किथां थी वञा ओ पई वेंदी ओ पई वेंदी हल हींअर घोड़ा ॿिए पिछे बि बलोच हिक जे ॼाण टिट बटा कान वरती बलोचाणो बचायुसि ॾे पिछे बि कान करेसी बलोच हुणे रखल आहे पई वेंदी हल भैया चरी बिञे जेॾी महिल परे वेही हलियो तेॾी महिल बलोच ॾेख ए रब जा केॾा भलाया नी अलाह ने ते केॾे अहसान किथे यार छजा हूरा इथां मारी नी देखो पिया वेंदी नो चोट हिकिड़ो वीचारो हिकिड़ो जे समड़ी को 4:45 अची माइटनि खे गिलान खयो अची माइटनि खे गिलान खयो अची गिलान खयो त तमामु अहिड़ो थी वियो जो वीचारो किथे हली न सघे न घुमी सघे आयो घर जी ॻाल्हि ॿुधई छोरे पाण वारे हाणे मिड़ी ॾोयूं टंगाए छॾियूं आहिनि जी को भली छा त मुंहिंजे पुटु कयो आहे तोखे जी छा वरी छा बणे हिन त बाहि बाहिर न कंहिं होटल ते नथो वेहो सघां न कंहिं दुकान ते त नक गणियूं ॻाल्हाए कोन अरे मुंहिंजे बचे कहिड़ो मुंहिंजे पुट जे पया हथ चई पिया आहियो मुंहिंजी हिकिड़ी तंदा खिंडे तंहिंजा माण्हू खे ॿारण लॻा पिया जी भेण ॿारण जो को सुवाल ई पैदा कोन्हे रंगत त छो कल्ह में जो त कंहिं जाइ त नथो वियो छा त कया छा कर छोरो कुटण तुंहिंजो 4:45 पियो भले अचे तो कयो जी मुंहं ते रखां इन कुटण जो ॾोह कोन्हे भई इहो नाना न थियो अब अथे थी छोकिरो बछलायो घर वारी मानी थी ऐं छोरा कुटण जो भई आदत सुठी आहे हा त मूं था कयो भला बाबा दी बि कार मूं तेरा तुंदी बि कार मूं था त कयो थोड़ी तुझे मुंह में 4:45 आदत सुठी लॻे पइजी हा त पोइ तूं त तोखे को आदत आहे पोइ तूं को 4:45 बाहि लॻणी असांजी त इहो बनी आहे हा मुंहिंजी बनी आहे त मूं खणी हिकिड़ी बारी पोखिया त ॾुख थी पियो आहे मलाई ऐं कुल्फियूं ऐं बर्फ जो धंधो इहो जेको गर्मियुनि में थींदो आहे ऐं इहो धंधे जो टाइम लॻो पियो जे कुल्फियुनि जा वापारी बि जेके आहिनि सेप रत पियो छॾीनि ॻोठनि जी हिन छा कयो 12 दॿा खणी उन ई ॻोठ में वञे जंहिंमें जजो वापार थिए ऐं धंधो जिते जजो हूंदो आहे उन जाइ ते वञे त 12 दॿा 13 खणी कुल्फियुनि जा आनियूं ते लिखतो हाणे वञी होकोनो मलाई कुल्फी माए वाली कुल्फी मिस्त्री मलाई बाहे लगना परते न वञो ढिगो गोठ को मींहं मुल्क बोड़े छॾिया जाओ जितां कितां फिरियो सुल्फी वारो असांजे गोठ मलाई कुल्फी मिस्त्री मलाई ऐं काका तूं परते न वञो बाहे लगनी अलाह को नाग खणे न को ॿियो गोठ कोन्हे को लीदी दिलिया मां मलाई वालो कुल्फी वालो कल में न तेरे माए वाली कुल्फी लगी भेजी दिली करने आले कोल आले और झूठ तुझे मुंह में कुटा यार पैसो आए कौन को तो बाहर हुंदा तो और कुल्फी वालो बिने जो को मलाई मिस्त्री आह को नाग खाई मलाई ने वाल के मिस्त्री ने वाल के हुता ना फिरो कुल्फियों खणियो असांजे गोठ में ए निकरा है निकरा हणदा मोगे डंडा को बे मुल्क ही कोन है न अदा हुन कर को बयान तो ते लोड़ो पे नहीं है तो तई वरे अने बी कुल फेनवाना मलाई मिस्त्री हुन तो हाणे अचे पियो संधारण वारो रुगो साइकिल ते जाते वारो को फर हल बाबू सही बरोच भाजन ब तिनी जो को माल वियो ले जो थर जे वियो जे माल तो बटे हड़ा गुजरा नी सलाह कई पाण में आगे दा गाल बुध हलू थर बिली माल दी का खबर चार गिनू वस्कार ते जी माल गया थी वला खबर ही कानी की थी अदा हलो भला हलू ही बई बाजे निकता एकरे रुजे बंदूक बेच रुजे लठ तो जी तरछा उते नी मजूरन में दी जो माल बाल घुमी ठई दिसी ठाए जांचे विचार आया रात पई मानी खाई तंग क्यों तेदी माल उनी कई सलाह है माटी बीजो ठयो इया रैसाना पिचाण कित करे दू इया न कर दबर तंग त करण नालो करे रेसन बुधो कोन जे बरोजन त कर के खेदा चवन करण नालो कोई नी बुधो कोन जे कुदरत मुझे साईं जी त पाण माण्हू सिंध जा चवंदा आहियूं साट जा माक थर जा माण्हू चवनि करण त इहो करण नालो हिनी कोन बुधो हिन ट्रा के तो बेली ॻाल्हि सुनी अदा असां को पटेल के हंध वेझा कर दे बिन करण खबर तोरी कहीं बला थींदी वंदा न हकायो से थई त हिनी चा के जे ऐ बीजो ठयो ओ बिखलो लडे के उरे चवण बिजान करे वो जे सुनियो चोरो को गरीब ने लडे हो जे हिकिड़ो घर उनी मया
त बकरियूं हुजनि जी थर जी बकरी माल जो कोन आहे उन हूंदी आहे जजी, उहा जजी उन वारी बकरी कंहिंखे सी लॻंदो हुजे सो का ठरी अची उन सुञे चौर में वेंदी हुई। हिन छा कयो सुञे चौर में वेहण खां पोइ त ॿिए हंधि घटि सी लॻंदो हुन अंदरि रहंदी, हिन खे बंदि कर उते। ॻाल्हि ॿुध हुन जा तूं ॿ त मैं करां निंड ऐं भला जे तूं ॿई त यार मैं करां निंड। अॻु त ठीकु आहे बंदूक भर तूं ॿा मैं सुम्हंदा, हिकिड़ो भाउ वॾो जेको सुम्ही रहियो, नंढो भाउ बंदूक भरे वेही रहियो। ॻच माल गुज़री थी पची ठरियो, माक बि दुध थी वई ऊंदा राति। बकरी बछल जा उते निकिती वाड़े में ज्यादा घुमंदे फिरंदे ॾे उन चौरे ते त रोज़ानी उन चौरे में राति जो वेंदी हुई न। ही वञी उते दरवाज़े तां बीठी त हुनखे उजाड़े खयो, इलाही ताईं वेठो ऐं ॾिसी ॾिसी ऐं अखियूं खोलियसि ॾिठी मार भण सां। आखिर ॻाल्हि ॿुधी अदा वो अदा कि क्या है कि करड़ आ गई, कि हाँ कि करड़ आ गई, चुप आस्ते ॻाल्हि करड़ आ गई कि हाणे बंदूक के नमाए कोन मारे सां ए दरवाज़े ते खड़ी थी। हाणे दरवाज़े वटां जे माण्हू अची वेंदो त आख़िर ऊंदा ॾिसण में ईंदी, अॻे ऊंदा आहे अॻु करड़ आ गई हुन क्या करूं कि हाणे बंदूक कारतूस हिकिड़ा आहे थरदा मुंह मते मारू धक लगे ठुका दे मरे रड़ करे जा ता करे बलन ॿिया कुझु जाए त मार वञनि न हकायोसि थर माल पिछे बि पे चरिया पे पहुचा वञनि यार मैं तो घणी आख्या पर ताईं मनी मेरी ॻाल्हि कान का हुने त सड़ी वियुसि। आखिर चुप कर ॿाहिरां बसि हुन चुलण न करेसि। खट जे पागे ते वेठा आहिनि मथे हटी आहे ऊपर जे तंग वञी कयूं त ही पंतर ढरंदे आई दरवाज़े वञा, ही बि दरवाज़े वञा ढरंदे आई त हू पुरते हटंदे विया तव्हांजे थी चौर जी पत्थर में वञी पी रहिया। अॻुसि हणीसि न पीअंदी अॻु यार कीअं हणूसि ख़बर ई घणिया करणा जे हुजे ॿिए पासां घटी त निकिरी भॼन टाटेड़ो खणी जे पंखिड़े अवड़िया अची इनखे सिजो बुरो हुजे घटी ॿिए पासां कोन दरवाज़े तां बकरी फिरी आई। अब अल्लाह पाक नंढे भाउ वॾे भाउ खे ईमान ॾिनो बंदूक भरे ठका जे कराए था बकरी बंदूक बकरी जे थले खां हेठि पाको कयो आहे बा लत खोले वेही आखिर बकरी करण नहीं भी मरदी। अॻु चरिया त मैं फिलाना दे घोड़े छोड़े मैं ठगे छोड़े त करण भी मरे ओहो करण मुड़ी पई देख क्या था आस्ते सबर कर ए जो को सड किताब ॿिया को सड कितेस कारतूस हिकिड़ा त हण छोड़िया पहिरीं हुन अलाह बचेसी क्या करूं आ त ॻियोसीं। अब तव्हांजी सिज बुरियो हिन चांहि बांहि मज़ूर खणी आया चांहि बांहि खणी आया त पीतो खाधऊं त हाणे पटेल था पुछनि के बेली रही साहबाना करण बर त तंग कोन करे जी पटेलो हू करण मुई पई असां वञी ॾिसंदो बकरी मुई पई ओ छोरा के हाँ के त बिखरे जी बकरी मारे फिटो कयां ते कि हाँ ए त बिखरे जी बकरी मारे फिटो रही त मां बकरी मारी चल न बकरी वारी की क्या है त बकरी मारी आगे तो तमाई कानी मारी ओह मारी है हिकु ॿिए जो बोतान हणी 9 रुपया हाणे बकरी या भरियूं तॾहिं बसि मथो पोइ तव्हांजी पंहिंजी सिंध वञी न